अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो पवार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सचाई न्यूज़। नाज़रीन, अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पीपी अॻवाण ऐं माहिर कानून एडवोकेट सैयद मंशा मदइजी पहुची पंहिंजे टीम जे ज़रिए पूरे शहर में कोरोना वायरस जे ख़ात्मे लाइ स्प्रे करायो। हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि जो हिन वक़्त ताईं स्प्रे न करायो वियो आहे ऐं जेको स्प्रे थियो बि आहे त उहो मच्छर मार स्प्रे थियो आहे। हिन वधीक चयो त मूंखे मुल्क ऐं पंहिंजे शहर वासियुनि जो ख़ुसूसी तौरु अहसासु आहे, उन करे मां ज़ाती तौरु पंहिंजो फ़र्ज़ु सम्झी शहर में एंटी कोरोना स्प्रे करायो आहे। हिन वधीक चयो त DC शकारपुर जे अकाउंट में ग़रीबनि लाइ 2 करोड़ अची विया आहिनि, पर ख़बर न आहे छो हिन अञा ताईं तक़सीम न आहिनि कया। हिन वधीक चयो त घुर्जे, पर इहो स्पेशली हर उन घर वारे जी ज़िम्मेदारी आहे जेको वॾो आहे। हाणे शहर में असां बि रहूं था ऐं ज़रूरु हिकिड़े वॾे जी हैसियत सां मूंखे ई ख़्यालु रखिणो आहे, ईअं ई तव्हांखे पंहिंजे घर जो ख़्यालु रखिणो आहे। त इहा त जेकी स्प्रे आहे कोरोना जे हवाले सां इहा लाज़मी आहे ऐं पहिरियों करणु घुरिजे आहे। हाणे हिनखे तक़रीबन 3 हफ़्ता थी विया, अञा ताईं इहा स्प्रे न थी आहे। जिन जायुनि ते स्प्रे थी आहे उहा त मच्छरमार थी आहे, उहा त मॉस्किटो लाइ ऐं मलेरिया जी आहे। असुलु इहा क्लोरीन ऐं डेटॉल ऐं हिन में ॿिया जेके आहिनि केमिकल मिक्स आहिनि जंहिंसां इहा वायरस न थिए, कोरोना वायरस, इहा स्प्रे करणु घुरिजे। त अलहमदिल्ला अॼु वरी इहे तव्हांजे तावन सां दोस्तनि सां ऐं अॼु सॼो इहो थी वियो, सॼे तक़रीबन मदइजी शहर में हर जाइ ते इहा स्प्रे थी वई आहे। हाणे हुकूमत त हर DC जे अकाउंट में 2 करोड़ रुपया राशन फंड जा मोकिलिया आहिनि, पर हिन स्प्रे जे हवाले सां अञा ताईं न कया अथऊं। उहो राशन बि अञा ताईं ग़रीबनि खे मिलियो न आहे, 10 ॾींहं गुज़री आहे। हाणे MPA ऐं MNA आहिनि उहे पाण जेके आहिनि आइसोलेट थियल आहिनि ऐं उन्हनि खे छो जो हाणे उन लाइ त मां कुझु नथो चई सघां। उहे जिते आया आहिनि उहे पंहिंजो कमु कंदा हूंदा या नथा करनि त करणु घुरिजे। घटि में घटि आवाम वटि अची करे कुझु न कुझु पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं हुन में सभिनि खां वॾो किरदारु जीअं असांजो वॾो आहे साईं मुराद अली शाह, सैयद मुराद अली शाह CM सिंध, उनखे हाणे इंटरनेशनल लेवल ते उनजो नालो थो अचे, त उन अपा वतान त नालो आहे। हाणे जेको MPA MNA मिनिस्टर जेको उपा वठंदो हिन वायरस जे ख़िलाफ़ु जंग विड़ंदो, ज़रूरु हुनखे अलाह ताला दुनिया में बि इज़त ॾींदो ऐं वरी इंशाअल्लाह आख़िरत में बि इज़त आहे। ॾिसो, जेको असांजो वज़ीर आला सिंध आहे उन हर डिस्ट्रिक्ट में हर DC जे अकाउंट में 2 करोड़ रुपया विधा आहिनि। हाणे नाराज़गी उन DCनि जी आहे जेको अञा ताईं उन्हनि 2 करोड़ रुपया हेठि आवाम ताईं पुॼाया ई कान्हनि खे। हाणे हर MPA MNA जी ज़िम्मेदारी त आहे, पर मेन ज़िम्मेदारी हुन डिप्टी कमिश्नर जी आहे, जंहिंजे अकाउंट में पैसा अची विया आहिनि। अञा ताईं सोचनि था रोज़ु हिकिड़ी कमेटी ठाहिनि था, ॿी भञनि था, 3 ठाहिनि था, न राशन असां वठूं था, वठी करे ॾियूं था, कॾहिं चवनि था पैसा था ॾियूं। उहे पैसा अञा ताईं डिस्पर्स न थिया आहिनि, सिर्फ़ु उहो सियासी मक़सदनि जे करे त शायदि असांजो नालो थिए। इहा वाक़ई हुनजी नाअहली आहे, पर मां सम्झां थो जीअं बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जा इकामात आहिनि, उन इकामात ते अमल कंदे CM साहिब त पैसा मोकिलिया, पर अञा ताईं माण्हुनि ताईं डिस्पर्स न थिया आहिनि, जेकी वाक़ई हिकिड़ो अमल करणु घुरिजे आहे उन्हनि खे। ईअं ई जीअं प्राइम मिनिस्टर आहे उन त अञा ताईं ऐलान था हलनि, 10 ॾींहं गुज़री आहे, 11हों ॾींहुं हले थो, त बिल्कुलु लॉकडाउन आहे। ग़रीब माण्हू वीचारा जेके मिसकीन आहिनि, घरनि में उन्हनि खे खाइण लाइ कुझु न आहे, उन्हनि खे करणु घुरिजे, जेको अलाए छो अञा ताईं न कयो अथऊं, ऐं उन्हनि खे पंहिंजी ज़िम्मेदारी महसूसु करणु घुरिजे। इहो आहे त पोयनि 6 ॾींहंनि खां उन्हनि जे अकाउंट में 2 करोड़ रुपया, जीअं असांजो DC आहे शिकारपुर, उनजे 2 करोड़ रुपया उनजे अकाउंट में आहिनि। मूंखे ज़ाती ख़बर आहे त हिकिड़ी कमेटी ठही, वरी पोइ ड्राए छॾियऊं, वरी ॿी ठही, वरी 3 ठही, जेकी असांजी चीफ सेक्रेटरी साहिबु कमेटी ठाही आहे, उहा बिल्कुलु हिकिड़ी ज़बरदस्त कमेटी आहे। उन में हर UC, हर टाउन, हर म्यूनसिपल कमेटी वार्ड जो मेंबर उन में मेंबर आहे, ऐं को हिकिड़ो वॾो जेको ॻोठ जो आहे उनखे बि उहो मेंबर कयो अथऊं। उहो मेंबर कमेटियूं त ठहियल आहिनि, अलाए छो पैसा नथा ॾियनि, इहा मूंखे सम्झ खां ॻाल्हि चढ़ियल आहे। त उहे पैसा आया आहिनि त तव्हां राशन वठो या राशन नथा वठी सघो, पैसा ॾियो, कुझु न कुझु त रिलीफ ॾियो। उहो पैसा पूरो यकीन आहे त हितां जो तपेदार बि न खाईंदो, त इहे पैसा ग़रीबनि जा आहिनि। उहो खाइण जे चकर में बसि इहे जेके हूंदा आहिनि पॉइंट स्कोर करणु, त इहे असां विरायोसीं, हालांकि ईअं करणु न घुरिजे। इन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई थियणु घुरिजे, जेको नथा कनि नाल DC आहिनि उन ख़िलाफ़ त कानूनी क़दम खणियो वञे। DCनि खां पुछूं था उहो चवनि था त नहीं असांखे मथां खां इकामात नथा वञनि, अलाए केरु मथां रोकींदो। जॾहिं पैसा बि अची विया त तव्हां त हिन महिल ताईं विराए ख़तमु करे चुका, ॿिया पैसा घुरियो आहे, अलाए छो उन्हनि न कयो आहे, इहो उन्हनि जी नाअहली आहे। नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजे हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो।